मरी में मुस्लिम लीग नून सदर नवाज शरीफ, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं वज़ीर आला मरियम नवाज़ जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान मुल्क जे गॾियल सियासी ऐं मुआशी सूरताल ऐं पार्टी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुल्क मां करप्शन जे ख़ात्मे लाइ वेझड़ में खयल क़दमनि जे नतीजे ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाक़ात में बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ, MPA नईम एजाज़ जे मामले ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। हिन अहम ख़बर खां अव्हां खे आगाह पिया हलूं त मरी में मुस्लिम लीग नून सदर नवाज शरीफ, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं वज़ीर आला मरियम नवाज़ जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान मुल्क जे गॾियल सियासी ऐं मुआशी सूरताल ऐं पार्टी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुल्क मां करप्शन जे ख़ात्मे लाइ वेझड़ में खयल क़दमनि जे नतीजे ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाक़ात में बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ, MPA नईम एजाज़ जे मामले ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। हिन अहम ख़बर खां अव्हां खे आगाह पिया हलूं त मरी में मुस्लिम लीग नून सदर नवाज शरीफ, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं वज़ीर आला मरियम नवाज़ जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान मुल्क जे गॾियल सियासी ऐं मुआशी सूरताल ऐं पार्टी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुल्क मां करप्शन जे ख़ात्मे लाइ वेझड़ में खयल क़दमनि जे नतीजे ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाक़ात में बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ, MPA नईम एजाज़ जे मामले ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं।